हाँ हमरा पैसा तो खाए। ओ सेठ साहब फकीर जी कुछ वंड कयो टिन ॾींहंनि खां बुखो आहियां। अच्छा ही वट फकीर 1 लाख रुपया दुआ कंजाई। 1 लाख रुपयो हाणे महीनो वही करे हट दे वही करे खांदुम। हिकिड़ो माण्हू आहे फ़कीर के भी 1 लाख रुपयो ॾेई छॾियई। सेठ तुंहिंजी बड़ी महिरबानी। मज़ो अची वियो ऐश थी विया। सेठ साहब होटल जो बिल 1000 रुपया मेहरबानी कयो ॾियो। हाँ बेरा अच्छा ही वट 1 लाख रुपयो। सेठ साहब होटल जो बिल 1000 रुपया तो 1 लाख रुपया कीअं ॾिनो आहे? 1000 रुपया होटल जो बिल ॾिनो माई 99,000 रुपया तुझे लाइ टिप आ वही ऐश कर। हिंत होटल वारे खे 1 लाख रुपयो ॾेई छॾियो। वाओ 1 लाख रुपयो हाणे तो मौजां थी वियो। लगे तो कुछ नोट प्लेट में छॾी वियो आहे हाणे तो खणी वठां इहे न होटल वारो बहिरो खणी गिने। हित 20,000 रुपया छॾे वियो आहे। हाँ एतिरा पैसा हिन गंजे वटि आया कारूं ऐं माण्हुनि खे छो ॾींदो पियो आहे। हाणे तो वञी पुछांसि। ओ सेठ साहब हाँ एतिरी महांगाई में तू माण्हुनि खे फ्री में पैसा ॾींदो हुआ उहो छो भला? गाल दरअसल या मां वट पैसो थी विया जाम घर में बोरियूं भरियूं पियूं पैसनि जूं इन जे लाइ मां माण्हुनि में पैसा विरायां थो। अच्छा हाँ ओ सेठ साहब मूंखे भी अमीर करो ना। ही वट लाख रुपयो वही ऐश कर। जे तू अमीर है ना मां तोहारी कार बूटिन जी भाजी सां 5-5 जा नोट सां मानी खावां। लाख रुपयो ॿियो थी वही ऐश कर। सेठ साहब मूंखे पैसा ना मेहरबानी करो मूंखे अमीर करो। तो वट मिलाए जुलाए केतिरा पैसा थी वेंदा? सेठ साहब मां वटि टोटल 2 लाख रुपया थींदा। 2 लाख रुपया वरी गरीबाणी सोच 2 लाख रुपए में आजकल केर जिम्मेदार थे तो 30-40 लाख रुपए जी गाल कर तो पोइ तू जिम्मेदार थी वेंदे। 30-40 लाख करे तो अचां पर अचणो काथे आ? तोखे मां एड्रेस ॿुधाए थो कान ॾे मूंखे आई गाल समझ में। मां हाणे जुगाड़ करे तो अचां। बर कर। पूरा 50 लाख रुपया खणी आवां हाणे मूंखे अमीर कर। हाँ मां तोखे तरीक़ो ॿुधायां थो जीअं मां माला माल थी वञा थो ना ईअं हाणे तूं भी माला माल थी वेंदे। हाणे हो ॾिस साम्हूं एटीएम मशीन नज़र अचे थी तव्हांजो फोटो लॻल आहे एटीएम ते। हाँ इन एटीएम मशीन जो इहो कम आहे तूं उन में 1,000 रुपयो विझ दे ना पोइ इहा एटीएम मशीन तोखे पूरो 1 लाख रुपयो ॿाहिरि कढी ॾींदी वञी ऐश कर। मेहरबानी सेठ साहब तव्हांजी। हाँ यार वाकई एटीएम मशीन आहे। हाणे पहिरें 1000 रुपयो विझी चेक करे ॾिसां पैसा वापसी ॾींदी आ अलाए न। हाँ यार वाकई पैसा 1 लाख रुपयो ॾिनई। हाणे मां समूरा पैसा विझांसि तो। लगे तो पैसा घणा आहिनि इन जे लाइ देर करे थी ॾेवण में टाइम लॻंदो न ॾेवण में पैसा ई पैसा आहिनि हेॾा विधांसि। यार 1 घंटो गुज़रियो आहे अञा ताईं पैसा न आया चेक करे ॾिसां। एटीएम तो कोने ए तो डबो ए गंजो मांगे चत्ती हणी वा 1/2 करोड़ जी। ओ गंजा तो के कीड़ा पना पेट में तो जी जंग पई थी मथे में कोका लगदई जे गाड़ी ते चढ़दे वो गाड़ी पंचर थींदई। वाह बर्बाद थी हमड़े। सुठो थियो ज़ाल वेचां पियो उहा न वेचम। पैसा सारा डब्बे मोगा रहे हूं रिस। हाँ वाह वाह दिखार तो सही वाह वाह हज़ारनि वारा नोट ऐं लाख रुपया वारी दस्ती हाणे तो पाण जिम्मेदार थियासे माला माल थियासे। उनखे कीअं चरियो बढ़ाए करे सॼा पैसा उन जा ॿुहारे आयासे। जेसीं ताईं लालची ज़िंदा आहिनि ना ठग बुक कॾहिं न मरदो। ठग बुक कॾहिं न मरदो। मोगे जी मार ख़बर न चार।